अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिना व सनदना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर दीनना व नूर दुनियाना महबूबना व मतलूबना व मकसूदना व मौजूदना व मावाना व मलाज़ना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इज़ अख़रजहुल लज़ीना कफ़रू सानिय स्नैन इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। आशिक ज़हर पिया को विहदिसी विहसन घणो कड़े ऐं कातल जा हमेशा हेराक लगन लऊं लतीफ़ चए फिना थिया फिराक तोड़े चिकन चाका आह नसलिन आमसी मोहब्बत जे मैदान में सिर जो सां घुन कर लाए सिर लतीफ़ चए दोस्तन अॻियां दर आशिक नाग अपर ख़बर खाधन खे पवे ए बुलबुलाने गुंज ए गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मदिन व आल मुहम्मदी बुलंद आवाज़ सां दरूद पाक सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। इश्क़ मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व सहाबिका या रहमतल लिल आलमीन। अल्लाह ताला जल्ल शानहू वहदहू ला शरीक रब्बो मालिको खालिको करीम रहीम सताल उयूब गफ़ार ज़ुनूब लम यलिद वलम यूलद उन रब करीम जी ज़ाते पाक जे असां तव्हां सभिनी ते किरोड़ एहसान फरमाए सैयदुल मुरसलीन ख़ातमुन नबिय्यीन सैयदो अरब वल अजम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सरवर असफिया सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बणायो। ज़ीनत महफ़िल हज़रत क़िबला व काबा पीरे तरीक़त जुनेद वक्त क़िबला साहिबजादा सैयद अताउल्ला शाह बादशाह दामत बरकातुमुल आलिया हुसैनी जमायत जे दिलनि जी धड़कन फ़ख्र हुसैनियत सरताज उलमाए अहले सुन्नत
हजरत अल्लामा किबला साहबजादा सैयद नसरुल्लाह शाह बादशाह मद्दजिल आली। दुआ है त शाल रब करीम दिलबर मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सदके असांजे महबूब रहनुमा महबूब मुर्शिदन करीमन के खुदा कामिल सेहत खिजरी हयाती अता फरमाए। सब आमीन चओ। अल्लाह ताला संदन जे साहिबजादगान हावेली पाक दे दरगाह शरीफ हुसैनाबाद दे रब करीम खैर फरमाए। ऐं अल्लाह ताला महबूब जे सदके हुसैनाबाद जा झुगड़ा क़यामत ताईं आबाद ऐं शाद फरमाए। आमीन चओ। हकीकत इहा है त हुसैनाबाद आबाद आ त असां हुसैनन जा घर भी आबाद आहिनि इन्हनि जे सदके में। अज असांजे तव्हांजा महबूब मुर्शिद करीम सरजमीन मक्कतुल मुकर्रम में अल्लाह जे पाक बेतुल्लाह शरीफ में तशरीफ फरमाए। आवाज ना आयो। पाण फरमाइन पिया किबला साईं जन मुखे हुकुम फरमायो। पाण फरमाइन पिया त जमायत शरीफ जेकी अचे थी नंढा वड्डा फकीर फुकरा तुलबा पाड़ेसरी जेके भी अचन था पया उन्हनि सभिनी खे मुंहिंजे तरफा सलाम चइजो। इन सलामन तो बच्चा बार घोर कजन। अर्ज़ पियो कयां त सलाम पिया मोकिलिन ऐं ॿिया लफ़्ज़ भी फरमायो त जमायत खे चइजो त मुंहिंजे लाइ दुआ कनि। असांजी दुआ ॿुधो असांजी दुआ साईं जे हैसियत में कुछ भी न। अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावत ताम आज़ान खां पोइ दुआ घुरबी आहे। उन दुआ में अर्ज़ कबो आहे त मौला दिलबर मुहम्मद करीम के मकाम महमूद अता फरमा। दुआ में चवंदो आहे हर मुसलमान आज़ान खां पोइ मुस्तफ़ा के मकामुल महमूद मिलियल पर हुजूर हुकुम कयो आहे त मुंहिंजे लाइ आज़ान खां बाद मकाम महमूदा जी दुआ घुरो। हालांकि रसूल मकाम महमूदा जो मालिक ॻाल्हायो थोरो ऐं पर जो मालिक भी आहे त पोइ असांखे हुकुम छाजो आहे तव्हां मकाम महमूदा जी दुआ घुरो। इहो सबब ठहंदो आहे उम्मत जो। वो इए मुस्लिम शरीफ में बाबुल आजान में हदीस मुबारक है तो मुस्तफा करीम फरमायो तो सुम अज़न मुअज़्ज़िनन आजान दींदड़ आजान दे अवां उन सां गॾु लफ़्ज़ दोहरायो जेके हू चवे उहे अवां चओ सुम सल्लू। पो मां मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद सलाम पढ़ो ऐं उन खां बाद रसूल फरमायो त अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावत जी दुआ घुरो। सुहणा नबी पो छा थींदो फरमायो त हिल्लत लहू शफाअती वजबत लहू शफाअती। मुझे नबी फरमायो त जेको मुझे लाइ दुआ घुरंदो जेको मुझे लाइ रब खां मकाम महमूदा जे लाइ अर्ज़ कंदो मां मुहम्मद ते वाजिब आ त मां उन उम्मती जी शफाअत करे पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदोसांस। माना असां जेकी दुआ घुरूं था इहा असांजे फ़ाइदे में ॾाढा थोरो ॻाल्हाए। असां जेकी दुआ घुरूं था इहा ॻाल्हाए थोरो असांजे फ़ाइदे में असांजे फ़ाइदे में इहा कतई न सोचींदा कयो त सही असां त दुआऊं कयूं साईं खे कुझु कोन्हे।
असांजी दुआ न बि कोन टपे पर असल फ़ाइदो इहो आहे त जेको मुर्शिद फरमाइनि था त मुंहिंजे लाइ दुआ कजो इन में इहा भलाई आहे त तूं मुंहिंजे लाइ दुआ कंदो आहे त मुंहिंजे मथां इहा ज़रूरी थी वेंदी आहे त मां पंहिंजे उन ग़ुलाम खे यादि कयां हुनजे लाइ दुआ कयां ऐं पोइ इंशाअल्लाह जे मुर्शिद करीम कंबर वारे सुहिणे काबतुल्लाह शरीफ़ में तोखे यादि कयो त पोइ तुंहिंजो शान छा थींदो सुभान अल्लाह त चओ केतिरा दफ़ा अर्ज़ु कयो थमांव तव्हांखे त बादशाह जो थोरो नौकर ते हूंदो आहे नौकर जो थोरो बादशाह ते न हूंदो आहे ज़हन में रखे छॾियो बादशाह जो थोरो नौकर ते हूंदो आहे जो नौकरी वठे थो नथा ॻाल्हायो नौकरी वठे थो पर नौकर जो थोरो बादशाह ते न हूंदो आहे ओ फ़क़ीर तुझो थोरो ना है मुर्शिद जो तो ते थोरो आ संदन जी मेहरबानी आ हजरत अया महमूद अयास गाल याद अचे वई मौजू वने तो मटबो आए त बि पढ़ी अयास महमूद गजनवी रहमतुल्लाह अलैह वॾो कामिल बुजुर्ग थी गुजरियो बादशाह भी हा वली कामिल भी हा ऐं उन जे खिदमत में संदस वजीर आया अयास जेडी मल खिदमत में आयो त उन जे इखलाक खे खुल्क खे ॾिसी करे उन जे उन अदाब खे ॾिसी करे महमूद गज़नवी जल्दीअ में उन अयाज़ खे वेझो कयो वेझो पंहिंजे कयईं वज़ीरनि जे वेझो कयईं पोइ जो वेझो थी वियो जल्द में त अॻियां वज़ीर न पिया सहनि छो त चमचो चमचे खे सहंदो कोन्हे चुप थी वियो साप न थींदी आहे त न सहनि पिया मुख़्तलिफ़ इल्ज़ाम पर हिकिड़ी थो ॻाल्हि कयां उन नौकरनि चयो त साईं अयाज़ खे जो वेझो कयो थी तकड़ में ग़रीब जो ॿार एॾी जो इज़त ॾींदेसि त पोइ हे तोसां घटि कंदो चई छा कयो अथई चई जेके बि तुंहिंजे खज़ाने जा हीरा आहिनि इहे सभु चोराया अथई चोराए पंहिंजे कमरे जे अंदरि पेतीअ में बंदि करे रखिया अथई पोइ जॾहिं मोकल ॾींदोसि तॾहिं घर खणी वेंदो महमूद गज़नवी फरमायो ईअं न हूंदो ॻाल्हाए छोरो ॻाल्हाए वलीअनि खे ख़बर पवंदी आहे ईअं न हूंदो चई साईं तव्हां जाखोड़ कयो महमूद गज़नवी साईं असुर जे टेम में जीअं सुबुह जो टेम आहे निमाज़ खां पोइ वञी दरी ते बीठा त अयाज़ तयारु थी पेतीअ खे खोलियो आहे पेती खे खोले उन जे अंदरि ॾिसे बि थो रोए बि थो पेतीअ खे खोले ॾिसे बि थो ऐं रोए बि थो बादशाह खे पक पइजी वई त वाकई इन में पेतीअ में हीरा रखियल आहिनि बादशाह दर खड़कायो अयाज़ जल्द में पेतीअ खे बंदि कयो तालो ऐं दरवाज़ो खोलियईं महमूद गज़नवी साईं रहमतुल्लाह अलैह अंदरि आया अयाज़ जी क़िबला छा थी पेती में सोना इन राज़ खे छॾियो न ॾेखार पेती में छा थी महमूद गज़नवी जो ज़ोर भरियो न त अयाज़ पेती खोली ॾिसे त अंदरि पुराणो पटको पियो आहे चतन वारा कपिड़ा पिया आहिनि छिगल चौंपल पई आहे अयाज़ जी क़िबला ही छा कयो थी रोई चइसि त क़िबला मां ग़रीब जो ॿार जॾहिं तुंहिंजे वेझो न हुअसि न इहे फाटल भटका पाईंदो हुअसि चतन वारा लिबास पाईंदो हुअसि इहा छुप छिगल चौपल पेर में हूंदी हुई हाणे तुंहिंजे महिरबानुनि सां मां शायाना लिबास पियो पायां इज़तूं वॾियूं पई तव्हांजे सदके मिलनि पोइ मां सुबुह जे टाइम में इन पेतीअ खे खोले पंहिंजे नफ़्स खे चवंदो आहियां त तूं इन जो लाइक़ इहो करम थी त महमूद गज़नवी जो करम थी फ़क़ीर पंहिंजी असीं औकात खे न विसारियूं पंहिंजी असीं पछाड़ी वारी ज़िंदगी खे न विसारियूं असां छा हासीं असां कीअं हासीं असांजा अफ़ाल कहिड़ा हा असांजा किरदार ऐं कम कहिड़ा हा
ऐं हाणे दुनिया ॾिसी ईअं नथा चवनि ही फिलाणो जात वारो, हे फिलाणो आहे, हे फिलाणो आहे, हे फिलाणो आहे। न न, दुनिया ॾिसी थी चए कंबर वारे जो फ़क़ीर आहे। ख़ुदा जे वास्ते नाराज़ न थी त मां ॿ लफ़्ज़ चवां, ख़ुदा जे वास्ते ॿाहूं थो ॿधां, नाराज़ न थी त ॿ लफ़्ज़ चवां, इहे वॾा लफ़्ज़ थी त साईं जो फ़क़ीर आहे। ख़ुदा रा इन फ़क़ीरी खे न लॾाईंदो कर, इन फ़क़ीरी खे न लॾाईंदो कर, इन मुर्शिद जे लफ़्ज़ खे ताना न हणाईंदो कर त मथां को उथी ईअं चवे त साईं जो फ़क़ीर हीअं आहे, साईं जो फ़क़ीर हीअं आहे, साईं जो फ़क़ीर हीअं आहे। न, पंहिंजे औकात ते नज़र करे दाइमी ईअं चवंदो कर त इहो करम आहे त मुंहिंजे कंबर वारे साईं जो करम आहे। इज़ा ख़रजहुल लज़ीना कफ़रू सानी यसनैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। राजा न हुसैनन वारो आवाज़ अचणु खपे, हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। गुज़िरियल जुमे ते अर्ज़ु कयो हुम, उतां ई ॻाल्हि कंदुसि। मदीने जो ताजदार प्यारो नबी, शान वारो नबी, इज्जत वारो नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हिजरत जी रात अधु रात पाण सिद्धो हज़रत सिद्दीक़ अकबर जे दरवाज़े ते आया। जीअं तशरीफ़ थिया मुंहिंजे प्यारे नबी अधु रात पाण फरमायो सिद्दीक़, अंदरों आवाज़ आयो त लब्बैक या रसूल अल्लाह। ॾाढा त चओ लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह। मुझे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सिद्दीक जी आका जागी पियो। हा मुंहिंजा दिलबर नबी 3 महीना अव्वल तव्हां मूंखे चयो हो त गॾु हलंदासीं। सुहिणा मां ॾींहं जो तव्हांजे ग़ुलामी में हूंदो हुउमि, रात जो घर ईंदो हुउमि त निंड कोन कंदो हुउमि, दरवाज़े ते बीठो हूंदो हुउमि त मतां महबूब अचे मूंखे आराम अचे वञे। सुहिणा नबी मां त 3 महीना रात जा निंड न कई थमाए, मोहम्मद तुंहिंजो इंतजार कयो थमाए। आशिकारा शश निशानी है पिसर रंग जरदो आग सरदो में नुमाई ख्वाब तर इंतजारी बेकरारी दर पदर। इश्क लॻई त ख़बर पई न। बुजुर्ग फरमायो त आशिक जूं 6 निशानियूं आहिनि। दावा त सभु को करे थो न इश्क जी। आशिक जी 6 निशानियूं। आशिकारा शश निशानी है पिसर रंग जरदो, पीलो रंग हूंदुसि। आह सरदो सदाई तदा सां खणंदो। रंग जरदो आह सरदो में नुमाई खूब तर, सदाई अखियुनि में लुड़क हूंदसि। वेठो पंहिंजे माशूक खे यादि करे रहंदो, वेठो पंहिंजे मुर्शिद खे यादि करे घोड़ा गाड़ींदो, वेठो पंहिंजे नबी खे यादि करे रहंदो। आह सरदो में नुमाई ख्वाब तर इंतजारी बेकरारी दर पदर। हमेशा इंतजार दुनिया जो न, जे इंतजार हूंदुसि त पंहिंजे नबी जो हूंदुसि, इंतजार हूंदुसि त पंहिंजे पीर कामिल जो हूंदुसि। अल्लाह अल्लाह मुझे सोने नबी फरमाए त सिद्दीक़ अच त हलूं। क़िबला बिस्मिल्लाह। अज केॾो बि घाटो दोस्त चवे त अच हलूं त चवंदो त घरां मोकिलाए अचो, पर सोने सिद्दीक़ के मुझे साईं फरमाए अच हलूं। सिद्दीक़ अकबर साईं सां गॾु पियो वञे। केरु आहे? असां नक्शबंदी सिलसिले जो मुर्शिद आहे। आवाज़ नथो अचे, आवाज़ नथो अचे।
हजरत सिद्दीक़ अकबर असांजो मुर्शिदा, सुन्नन जो मुर्शिदा, नक्शबंदी सिलसिले वारनि जो साईं सां हलंदो आहे। हेॾे तवजो फरमा, गनमेन जो कम हूंदो आहे, आका अॻ में हले पोइतां हलबो आहे, पर हजरत सिद्दीक़ अकबर साईं 10 कदम अॻियां पियो हले, 10 पोइतां पियो हले, 10 सॼे पियो हले, 10 खॿे पियो हले। मुंहिंजे साईं फरमायो त सिद्दीक़ जी आका हे कहिड़ो हलण जो अंदाज़ आहे, हर हेॾां पियो हली, हर हेॾां पियो हली, हर अॻियां पियो हली, हर पुठियां पियो हली, अर्ज़ु पियो करे त सोना काफ़रनि जूं तव्हां सां दुश्मनियूं आहिनि। दिलि पई चवे त मतां आॾो हमलो थिए, वरी दिलि थी चए मतां सॼे पासे ॾांहुं, खॿे पासे ॾांहुं, पुठियां, पर इन जे करे थो चवां जाॾो हमलो थिए तीर लॻनि त सीनो मुंहिंजो हुजे, मां तो तां घोर थींदो हला। फिटाई से तर्जुमो फरमायो त हिकु सिरो हबीब खे आऊं ॾींदे लज मरां, हिकु सिर हबीब खे आऊं ॾींदे लज मरां, पर हुजनि सिर घणा त वारे वारे वठिया। हजरत सिद्दीक़ अकबर साईं सां गॾियो पियो अचे, गॾिया था चन पिया जॾहिं जबल अतहल जे पाड़ में आया। जबल खे तव्हां मशहूर आहे गारे सोर वारो जबल, इन जबल जो नालो आहे अतहल। इन जबल जे पाड़ में जॾहिं सुहिणो सिद्दीक़ अकबर आयो, अर्ज़ु कंदो आहे त मुंहिंजा सुहिणा नबी, मुंहिंजा महबूब, हिन जबल जी ज़मीन खोरी आम तव्हांजे पेरनि खे तकलीफ़ ॾे, मां वेहा तव्हां मुंहिंजे कुल्हनि ते सवार थियो त मां तव्हांखे मथे खणी हलां। सिद्दीक़ अकबर वेठो, मुस्तफ़ा कुल्हनि ते चढ़िया। हजरत सिद्दीक़ अकबर साईं रसूलुल्लाह खे जेके मके शरीफ़ विया हो, उमिरि ते उन्हनि खे ख़बर आहे त गारे शोर वारो जबल एॾो लंबाई चौड़ाई ते आहे, कलाक ॾेढ कलाक अञा मथे माण्हू खे पंधु लॻंदो आहे, पर सोणे सिद्दीक़ अकबर मुस्तफ़ा खे खयो हिकु साही में गार जे दरवाज़े ते पहुतो। आवाज़ नथो अचे, हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ। असांजा मवाली सगोरा महरम शरीफ़ में घोड़े जी इज़त कंदा आहिनि, घोड़नि जी चुमनी, पुछ मथे ते हणनी, घोड़नि जे हेठां माइनि खे टपाइनी। छो ॿुधो, छो साईं हुसैन जी सवारी, मौला हुसैन आहे ई सुन्नन जो। आवाज़ छो नथो ॾे, आवाज़ छो नथो थिए, आहे हुसैनी त खोली चओ न। सवारी अब उहा सवारी त करबला वारी न आहे, जे करबला वारी न आहे त उन जी तशबीह घोड़ो आहे, हू बि घोड़ो हो, ही भी घोड़ो आहे, हुआ भी सारी ही, हीअ भी सारी आहे। माशा अल्लाह, असांजो इतराज़ पंहिंजी जाइ ते आहे, पर तूं जे करे तुंहिंजे अक़ीदे ते थो ॻाल्हायां, जे मौला हुसैन जे सारीअ जी इज़त थो करी त उन जी तशबीह आहे, चुमंदो आहे, हेठां घिरंदो आहे, पर उन सारी जी भी इज़त कर जंहिंजे कुल्हनि ते मोहम्मद सार थियो हो। आवाज़ न आयो, हथ मथे खणो, छा कंदे? हाय हाय, गार जे दरवाज़े ते जीअं पहुता, नक्शबंदी सिलसिले जो नक्शो अर्ज़ कंदुसि त कॾहिं खां शुरू थियो आहे। जॾहिं महिल गार जे दरवाज़े ते पहुता, हुज़ूर फरमायो सिद्दीक़ जी आका अंदर हलणो आहे। ईअं न चयईं त साईं हलो गॾिया था हलूं, न, साईं बीहो। हजरत सिद्दीक़ अकबर अंदर वियो आहे, अंगण पियो साफ़ करे, अंगण पियो बुहारे, अंगण बुहारे साफ़ करे पंहिंजी चादर खे फाड़ियो आहे। उन गार में सोराख आहिनि, सोराखनि खे बंदि कयो आहे। हिकु सोराख बतो आहे जंहिंमें पंहिंजे सॼे कदम जो आंगूठो मुबारक रखियो, रखी करे थो चए त महबूब महिरबानी फरमायो। मुस्तफ़ा करीम अंदर आया, सिद्दीक़ अकबर साईं हंज विछायो, मुस्तफ़ा हंज में सुम्ही पिया। मां तव्हां को पुछां थो, होॾे दुश्मनी आहे, हेॾे साईं आराम थो करे, नथा ॻाल्हायो? होॾे दुश्मनी आहे, हेॾे साईं आराम थो करे।
अरे मुझे सोने नबी के दुश्मन जी परवाह कान है। हाँ छो त मुझे मुर्शिद करीम मां पेर सूमर ते चयो हो, मूंखे याद आ पाण फरमाया हो त माण्हू था चवनि त साईं गन में न कया आहिनि, गन में न पोचारनि वारा कया आहिनि। पाण फरमायूं त मां हथारनि वारनि जे सहारे न आहियां। हा हा मुझे मुर्शिद जा लफ़्ज़ पाण फरमाए त मां हथारनि जे सहारे न आहियां, मुंहिंजे वेठो आ मां रुमाल मथां विझा ॾिस त हिन जमायत जी हिफ़ाज़त मलाइका कंदा आहिनि। आवाज़ नथो अचे, आवाज़ नथो अचे। हा मता को गन में न सोचे त असांजे सहारे साईं थो हले, न तोखे साईं थो हलाए, ज़हन में हुजे तोखे तो साईं हलाए। हिन जमायत जी मुझे मुर्शिद जा पाक लफ़्ज़ आहिनि, फरमाए त हिन जमायत जी हिफ़ाज़त करण वारा मलाइका आहिनि। आवाज़ नथो अचे, खुली सुभान अल्लाह चओ। अल्लाह मां ॾिसंदो आहियां खोड़ माण्हू मूंखे बि चवंदा आहिनि, छो त असां वेझा जो आहियूं त सभु को चवंदो नी, चवंदा आहिनि त साईं वेठा हूंदा आहिनि, गन में न वेठा पाण में कचहरी कंदा आहिनि। मां चयो इहे ड्यूटी था ॾियनि पा, इन्हनि जी आसरो छा आहे? हिते सॼो कमु मलाइकनि जो थो हले पियो ऐं मुंहिंजे पीर कामिल जे नज़र जो कमाल थो हले पियो। जॾहिं मुरीदनि ते नज़र पहुचे थी, आवाज़ नथो अचे, खुली न चयई। मां दादूअ मां मोटुसि, राति जो 3 मां दादूअ मां मोटुसि, जलसे तां रात जा 4 पिया थियनि, वगड़नि वारे स्टाफ ते आयुसि त सूबेदार चयो त साईं अॻिते न वञिजो, जवान रोड ते लथल आहिनि, जवान रोड ते लथल आहिनि। मां चयोमांसि लथल आहिनि त पोइ तव्हांखे ख़बर बि आहे त पोइ हुनखे ॿधो छो नथा। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारा हैदरी, मुर्शिद हुसैन। वियो 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 जल्द में वियो। सुभान अल्लाह, ॾाढा त चओ सुभान अल्लाह। आवाज़ न आयो, हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। ॿुधो मूंखे सूबेदार चयोसि रोड ते लथल अथव, अब हेॾे ख्याल कयो, रोड ते लथल अथव। मां चयो यार मूंखे सुभाणे वञिणो आहे मुर्शिदन करीम सां मांझीपुर, तंहिंजे करे मां वेंदुसि। किला खनि निंड कयां, चई त पोइ असां ॿधल न आहियूं। मां चयो हूं वरी तूं कहिड़ो ॿधल हूंदो आहे? पीर कामिला जेको बि हलाए। अबा पखो किरास कयोसि, मूंसां ड्राइवर हो फ़कीर मंज़ूर रहमतुल्लाह अलैह, पखो जॾहिं महिल किरास कयोसि, पखो इन सिम जे विच ते आयासीं त ख़बरदार रोड ते किलेशन वारा निकिरी आया। निकिरी जो आया न, हिकिड़ा ड्राइवर जे पासो, हिकिड़ा मुंहिंजे पासो, मुंहिंजे पासे ॾांहुं हीअं जो दरी खोलियईं न त मूं चयोमांसि त छा खपई? चई त आहियो केरु? त मूं चयो त कंबर वारे साईं जा गुलाम आहियूं। ॾाढा मां जो ईअं चयो न त रब जो कसम आहे त जेको मुंहिंजे पासे ना बीठो हो न, उन किलेशन हेठि रखे हुनखे परियनि खे थो चए त हेॾे भॼी अचो, साईं जो पुटु अथव। हाणे मां अबा साईं सां बि इहा ॻाल्हि कई, जेॾी महिल पेरनि ते मुंहिंजे किरिया नी त मां वरी तो दुआ पियो कयां, दुआ पियो कयां त हू वरी चवनि पिया त साईं असांखे ख्वार न कजांइ। मां चयो असांजो कमु ई ढकड़ा, रुॻो मूंखे छॾियो। अल्लाह अकबर चवण जो मक़सदु छा त जे पीर कामिल जी निस्बत सची आहे न त पीर कामिल उन मुरीद में समायल हूंदो आहे। लाई दिल पर दिल विच तेरे तेरे देखण दे विच फेरे। मुंहिंजो प्यारो नबी, शान वारो नबी अंदर तशरीफ फरमा थिया। हज़रत सिद्दीक़ अकबर हंज विछायो। ॾाढा त सुभान अल्लाह चओ, खुली चओ सुभान अल्लाह। हंध विछायई,
हंज विछायई जिए साईं आयो हंज में आराम फरमायो रब तानियड़ के हुक्म फरमायो तानियड़ो बधण शुरू कयो आ कबूतर दरवाजे ते आना चाहन हुजूर आराम कयो आ चंद लम्हा मस गुजरिया त सुने सिद्दीक अकबर के डंग लगो अल्लाह अल्लाह ईज़ा आयो जान न हिलायई बीयर डंग लगो जान न हिलाई जहर जान में चढ़ियो अखिन मां लुड़क वहन लगा हन ओ सुनियो असा रोऊं ता बे जे हंज में भा जे हंज में दोस्त जे हंज में पर अबू बकर सिद्दीक रोए थो वदुहा जे चेहरे ते गोढ़ा प्या करन मुझे प्यारे नबी ने न खोले फरमायो मां यबकी या अबा बकर ओ अबू बकर कहरो आयो थी अर्ज कई तो सोना का शय डंगे रही आ मुझे नबी फरमायो पैर मथे खड़ जिए पैर मथे खयई त नाग बाहर निकरी आयो मुझे साईं फरमायो शर्म न आई मुझे दोस्त के डंगियो थी त नाग तो चाहे त महबूब अबू बकर भी तुझो आशिक आ त मां भी तुझो आशिक आया है महबूबा 400 साल हिन गार में रहियो आया है 400 साल गार में रहियो आया है गार में रहियो आ जो ईसा अलैहिस्सलाम जो आलिम तकरीर पियो फरमाए त हिन गार में आखिरी ज़मान दिलबर मोहम्मद करीम तशरीफ फरमा थींदो मां गार वसायो आ मन न मन मेहरबानी थी वने 400 साल अवां जो इंतजार कयो आ सोना अज खुशबू थी वई मां मालूम कयो त सजण पहुची विया आहिनि जैसे रसा सैयद लंघो से शेर सब सुरहा थिया मां भाया मन मुश्क जा किन अतर हारी दो वयो सोना जो पक पइजी वई तो महबूब तशरीफ फरमा थी है जो खुशबू थी वैया खुली त गरा है अल्लाह अल्लाह हुजूर अल्लाह आबे दहन लगाई हजरत अबू बकर सिद्दीक जे जहर जान मां खत्म थी यो तवज्जो फरमा हुजूर गार जे अंदर रहा होडे जेके काफर तलवारू खई बीठा हा गुजरल जुमे ते मुर्ज कयो हो उहे उते तलवारू खई बीठा हा त जल्द में जल्द हबूब जे घर जे अंदर दाखिल थी करे रसूलुल्लाह के शहीद करनो हा हाने शैतान अब्दुल वहाब नजदी वहाबिन जे मुर्शिद जी सूरत वठी उनके चए तो काफरन के छो बीठा हो चई त बीठा इन जे करायूं त रसूलुल्लाह जो नालो खणी चऊं त शहीद कंदासे चई उहो मोहम्मद त वयो चई तहां न ॾिठो चई असां त तारा पटियूं ठासीं चई त उहो मोहम्मद तव्हां खे अंधो करे वियो आवाज़ नथो अचे ॾिसनि पिया पर अंधा खत्म अल्लाह अला कुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम गिशावा उन जे अखिन ते पर्दा मुखे याद कीरो असा तने दरगाह शरीफ हुसैनाबाद में पढ़ूं था मुझे मुर्शिदन करीमन जी खोजदार में दावत हुजे खोजदार वारन पहिरी दावत खोजदार में हुजे मुर्शिदन करीमन दे उन दावती के देवबंदन मुल्लन निभागन चयो त तुजो मुर्शिद हेदे इंदो असी झेड़ो कंदासे हु सुस्त थियो अचे साईं के अर्ज के हिय था चन फरमाया तू दावत दिनी आ तुजो पंजो कम असांजो पंजो कम ॾाढा त ॻाल्हाए साईं जन जे महिल वञनि पिया न इहे थुल्हा घटा सटा किलेशनूं खणी बीठा त साईं जे काफ़िले ते हमलो कंदासीं पर जॾहिं मुंहिंजा मुर्शिद करीम टपी आ न त हुननि निभागन खे ख़बर ई कान पई त कंबर वारो साईं कीअं गुज़र थी वियो ॻाल्हाए थोरो ॻाल्हाए पोइ उन्हनि मुल्लनि मां जंहिंखे ख़ुदा घुरियो से मुरीद अचे थिया अर्ज़ पियो कया काफ़रनि खे चयो शैतान त महबूब वयो असां जाॻूं पिया चए तव्हां जे मथे में दुधड़ी विझी वियो
हीअं मथे ते जो हथ पिया हणनि न त सभिनी जे मथे ते दुधड़ हुजे, नाराज़ न थियो त ॿ लफ़्ज़ चवां, अबा जे दिस्तार मथे ते हूंदी न त चोट में दुधड़ न पवंदी, टोपी मथे ते हूंदी त चोट में दुधड़ न पवंदी, माना मथे उघाड़ा हूंदा, चुप थी वियो, मथे उघाड़ा हूंदा त दुधड़ पवंदी, माना काफ़रनि जो तरीक़ो आहे मथे उघाड़ो घुमण, पर दिस्तार मथे ते पिया न मुंहिंजे मुहम्मद करीम जी सुन्नत आहे। ॾाढा छो नथा ॻाल्हायो? अॻे को मथे उघाड़ो घुमंदो हो त माण्हू चवंदा यार पीउ त न मरी वियो थी, ऐं हाणे को दिस्तार सां घुमे थो, अरे छा थी वियो हिनखे, छा थी वियो जो हिन पटको ॿधो आहे, हे वरी कहिड़ा रंग थी विया, अदा छा कजे, पटका त जिंगनि भलनि लाहे कॾहिं कॾहिं हेठि रखे छॾिया आहिनि, पर वाहिद जमायत मुंहिंजे पीर कामिल जी आहे। आवाज़ न ॾिनी फ़क़ीर जो हमेशह ॾिसंदे त सुन्नतुनि सां सवारियूं ईंदा, जेके फ़क़ीर पटको न ॿधंदा हो न उहे ॿधंदा कयो। हा मुंहिंजे साईं जा फ़क़ीर छो त आलिम बि ॾिसी करे चवंदा आहिनि त ख़बर नथी पवे त ही जमायतनि में आलिम घणा आहिनि त हाफ़िज़ घणा आहिनि। चओ सुभान अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह। हाणे काफ़र जो अंदर विया न त उन बिस्तरे ते केरु सुत्यो पियो आहे? सुन्नीअ जो इमाम हज़रत अली। ॾाढा चओ या अली, आवाज़ न आयो, खुली चओ या अली। शाह मर्दो शेर यज़्दा कुव्वत परवरदिगार, ला फता इल्ला अली, ला सैफ इल्ला ज़ुल्फ़कार। अली साईं बिस्तरे ते हिन, चादर जो हटायो त मुंहिंजो मुर्शिद अली। ॾाढा या अली, हथ मथे खणी या अली, खुली चओ या अली। अल्लाह अल्लाह, अली साईं बिस्तरे ते उथिया, काफ़र ॾिठो अली साईं। किताबनि में थो अचे त अली साईं जॾहिं बिस्तरे ते सुता हा न, रब फरमाए हो जिब्रील मीकाईल जी मुंहिंजा मौला अली महबूब जे फरमान ते जान कुर्बान करे बिस्तरे ते सुम्ही पियो आहे। जिब्रील तूं मथे न, मीकाईल तूं पेरनि न, वञी अलीअ जी हिफ़ाज़त कयो। हबीब जे मोहब्बत रखण वारो अली खां पुछूं त रसूल काने हो? मुंहिंजे मुर्शिद फरमायो त ॻोल्हियो। ॾाढा त ये राज़दारे खफी जली है, जिधर भी देखो अली अली है। ये राज़दारे खफी जली है, जिधर भी देखो अली अली है। गोवा मदीने की हर गली है, जिधर भी देखो। हजरत अली मुर्तज़ा शेर खुदा फरमायो त मुस्तफ़ा वयो, काफ़र ॻोल्हण लॻा, रंदो खणण लॻा, पेरो खणण लॻा। पेरो खणंदे खणंदे काफ़र जबल जे पहाड़ में आया। अॻ में ॿ पेरा हा, ॿ रंद हा, हाणे हिकु रंद बतो। अबा ॿियो काॾे हो? महबूब जे कुल्हनि ते, महबूब कुल्हनि ते सवार थियो। सिद्दीक़ अकबर जे हाणे गार जे दरवाज़े ते पहुता, तानियड़ो लॻल आहे, कबूतर दर ते वेठी आहे, आना लाहियूं वेठी आहे। काफ़र बरसां आया, कबूतर उॾामी न। अरे पखी जे वेझो वञबो आहे त पखी उॾामी वेंदो आहे। कबूतर जे भरसां अचे काफ़र बीठा आहिनि, ॻाल्हाइनि था बीठा। के था चवनि त घार जे अंदरि आहे, के था चवनि त न न पर साल असां आया हुआसीं, इहो तानियड़ो लॻो पियो हो, कबूतर उॾामे नथी। छो त काफ़र मारनि त मारनि, पर मुहम्मद जो दर छॾणो न आहे।
ॻाल्हाए थोरो ॻाल्हाए। ॿुधो, जंहिं कबूतर दर न छॾियो, आवाज़ ॾे, जंहिं दर न छॾियो उन कबूतर जे के खुदा नस करम फरमायो जो उन कबूतर जो नस्ल अॼु बि मदीने शरीफ मौजूद आ। जेके कबूतर मदीने में ॾिसंदा हो न, मक्कतुल मुकर्रम में ॾिसंदा हो न, मुफ़स्सिर किराम लिखियो आहे त उन कबूतर जो नस्ल आहिनि जेकी गार जे दरवाज़े ते ही सुन्नियो हिकिड़े दर न छॾियो। अॼु ताईं उन जे नस्ल खे मदीनो नसीब थियो। ॾाढा त ॻाल्हाए फ़कीर, कबूतर दर न सॼो त उन सां इहा महिरबानी थी तूं दर न छॾींदो कर। वेह वञी वटि तन कलम जनी जे हथ में, मेटे अंग अगियो वारे डो लिखन पनो सो पाढ़न जैसा पसी मोहम्मद अमीर खे। हमल फ़कीर छा चयो त वेठे जनी वटि राहत मिले रूह खे। इहो दर न मट तोरे हर्ज हज़ारे थियनी। वरी भिटाई फरमायो त दिल जो दिल बर हिकिड़ो। आवाज़ नथो अचे। अरे जोगिन जी कुत्ती न बणजो जंहिंखे गेड़ू कपड़ा उन जे कठ। हाँ, जेको थोरो ॾिसी न उन जे कठ। तूं त भागन वारो आ, तूं त खुश नसीब आ, तोखे उहो मुर्शिद मिलियो आ जो रब जो कसम हर गादी नशीन मां सभिनी जी पेरनि जी खाक आहियां। कादरिया हक़ आ, सुहरवर्दिया हक़ आ, चिश्तिया हक़ आ, नक्शबंदी हक़ आ। मां बुजुर्गनि सां गॾु जलसा कंदो आहियां, पर रब जो कसम आ उहे गादी नशीन, उहे दरगाहुनि जा मालिक असांखे ॾिसी चवंदा आहिनि मुबारक अथव तव्हांजे मुर्शिद जहिड़ो ॿियो मुर्शिद आहे ई न। ॻाल्हाए थोरो। जे न मिलियो थी त उथी बि ॿुधाए, जे करम न थियो थी त उथी बि ॿुधाए। मां त कसम खणी थो चवां, हे वीचारा मथे उघाड़ा ॾाढी कूड़ भटकन वारा जंहिंखे बि उथारे बीहारींदे न उहो चवंदो त मूंसां मुर्शिद जो करम। अबा जंहिंसां करम आहे उहो तो खणे, ॿिया न खणो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीब जे मोहब्बत रखण वारो, सोने नबी सां प्यार करण वारो पीर अहिड़ो मिलियो तॾहिं भिटाई फरमाए त दिल जो दिल बर हिकिड़ो। घणा तान कजन दिल बि ॾिजे हिकिड़े खे, उहे सवे सधू कन उहे चिल विला चइजन जेके दर दर लाइन दोस्ती। हेॾे हेॾे न भॼो। ॻाल्हाई सुनो तो ॾाढा ॻाल्हाए, खुली ॻाल्हाए। हेले हेॾे न भॼ, तोखे मुर्शिद ख़ुदा शान वारो ॾिनो आहे। ॾाढा मक्कतुल मुकर्रम जी ॻाल्हि यादि अचे वई। मुर्शिद करीम मके शरीफ़ वेठा आहिनि। मां दरगाह राशिदिया में तक़रीर पियो कयां। जेॾी महिल पंहिंजे मुर्शिद जी ॻाल्हि कयमि न त उन दरगाह जो गादी नशीन वेठो हो। मां तक़रीर पियो कयां त मूंखे चई त मौलवी साहब मेक माखे ॾे। गुस्से में न, प्यार में। मां चयो केमला छो? फरमायूं त तूं जेकॾहिं पंहिंजे पीर जी ॻाल्हि कंदे त दुनिया चवंदी त साईं जो मुरीद आहे। माखे ॾे त मां तुंहिंजे मुर्शिद जी ॻाल्हि कयां। इहा सुभान अल्लाह ठहे अथी। मां चयो ॻाल्हि कर साईं। चई साईं मां मक्कतुल मुकर्रम में वयुमि, उमरे ते काबतुल्लाह में। उते हिकु शख़्स मूंसां मिलियो। मूंखे चई त क़िबला कंबर वारे साईं जी ॻाल्हि ॿुधाए। ॿुधाए। चई ते काबतुल्लाह शरीफ में कंबर वारा साईं आया।
मां रोज़ानो दीदार करण ईंदुमि हिकिड़े ॾियारे अर्ज़ु कयुमि त साईं यारी रखो मूंसां साईं फरमायो त ईअं अचु सुठो थी यारी रखण सोलिया निभाइण ॾुखियो आहे अब दावा तो सबको करे न 100 विञाइजे साह न विञाइजे लख विञाइजे लछण न विञाइजे किरोड़ विञाइजे कुर्ब न विञाइजे पदम विञाइजे प्रीत न विञाइजे ओ आशिको लाइजे त निभाइजे न त असली न लाइजे पर जे खाइजे त खाराइजे न त असली न खाइजे हेॾे तवजो फरमा रसूलुल्लाह जे मोहब्बत रखण वारो मुझे साईं फरमायो ईअं अचु सुठो थी यारी ॾाढी रुखी थी जैसे न यारी रखो हेॾे ॿुधो मुंहिंजे कंबर वारे साईं हथ में हथ विझी हेॾे ॾिस साईं फरमाइजे नथो मुड़ी त तूं असांजी यारी अॼु काबतुल्लाह में पकी आहे चइसि हिकिड़ो ॾिहाड़ो गुज़रियो साईं फरमाए त छा कंदो आहे चई त क़िबला मां अरब जो ड्राइवर आहियां उनजी गाॾी हलाईंदो आहियां घर जो फैमिली ड्राइवर आहे साईं फरमाए त सुभाणे असां सां मदीने हल चई साईं मुंहिंजी नौकरी हली वेंदी मुझी वीजा खत्म थींदी मुखे अरब कढी छॾींदो साईं फरमायो त पोइ यारी छो रखे ॻाल्हाए छो नथा तव्हां बि यारी रखी आहे त सहणो पवंदो नी या त यारी न रखो हा थोरो तो धिको अचे त कावड़ियो थो वञे केरु ईंदो धिका था मिलनि अरे गुलाब जो गुल पटबो आहे त कंडो लॻंदो आहे ये विलायत सोलिया न दुखी आहे पर वॾी वॾी सोली इन में आहे जो पीर कामिर नज़र करी त कम ठही वञनि रख चिले कढण दी लोड़ न तूं हिकु पीर दी दामन छोड़ नथो ॿुधो साईं फरमायो यारी रखण सोली आहे रखी दी त हल हा सुबुह थियो चई साईं जन मके खां मदीने रवाना थिया मां बि कढ अरब जी गाॾी काए हिकु ॾियारो 2 3 4 5 6 7 8 ॾिहाड़ा साईं सां रहम 9 ॾिहाड़े साईं जन मोटी पाकिस्तान मदीने मां आया मां वरी मदीने मां मके शरीफ आयमि जीअं वेझो आयमि तीअं दिलि हलण लॻी या रेल में या जेल में मां आए आस्ते आस्ते अचे गाॾी बिहारी अरब जे बंगले जे साम्हूं वञी गुरफे में वेठो आहियां जीअं गुरमे में वेठुमि 5 मिंट न गुज़रिया अरब जी बानी आई आहे मानी खणी आई आहे 200 रियाल खणी आई आहे चए तो अरब राज़ी थियो थी ऐं चयई त मानी बि खारायसि वफ़ादार नौकर आहे 200 रियाल बि ॾेई चएसि मां चई बानी खे चयो त मां त हुयुसि कोन काॾे वहे मदीने जे कूड़ छो थो ॻाल्हाई हे रोज़ानो स्कूल ॿार केरु खणी वेंदो हो हे वॾा लफ़्ज़ आहिनि सोचण वारे जे लाइ वॾा लफ़्ज़ आहिनि वॾो मक़ाम आहे सुनियो वॾो मक़ाम आहे हे रोज़ानो ॿार केरु खणी वेंदो हो हे अरब सां शहर ॾे केरु वेंदो हो गाॾी साॻी ड्राइवर साॻो आवाज़ नथो अचे गाॾी साॻी ड्राइवर साॻो केरु वेंदो हो पोइ चई मां रोई करे दिलि खे दिलजाह ॾींदे चयो त इहो कंबर वारे जो कमाल थी जो मां मदीने में साईं जी ड्यूटी ॾिनी आहे त मुंहिंजे मुर्शिद पंहिंजे नज़र सां पोयां कम सभु ठाहे छॾिया आहिनि ॾाढा थोरो ॻाल्हाए अरे गुलामनि जो इहो मक़ाम पीर कामिल पंहिंजे नज़र सां गुलामनि जो इहो मक़ाम करे होॾे ड्यूटी ॾे हेॾे ड्यूटी ॾे त कसम थी अल्लाह जो त इन पीर कामिल जो छा मक़ाम हूंदो
आवाज नथो अचे, दिल नथी ठरे। मुर्शिद खो गिन्ही जेको ज़िम्मा चावे धुरदा, अव्वल मेटे गम दिल दावत रब दी राह दिखावे हू, कलर वाली कधली नू क्या चांदी खास बनावे हू, जिस मुर्शिद को नू फैज नमिया हजरत बाहू वे कूड़े लारे लावे हू, पर मुर्शिद मेडा काबा किबला, मुर्शिद नूर हकानी, मुर्शिद दा लब मुनवर हुआ, मुर्शिद दी पाक पेशानी शुक्र थिया। हथ मथे खणी शुक्र अदा कर, शुक्र थिया सानू मुर्शिद मिलिया, कीती रब अपनी मेहरबानी। पर मैं निवा मेरे मुर्शिद उच्चे, पंहिंजे गिरेवान में छाती पाए, पंहिंजे गिरेवान में छाती पाए, वो पीर दी नजर कर। कदे मयार ॾिनई, कदे मयार ॾिनई, कदे तानो हयई, कदे तुनको हयई, पर न असांजे गुनाहन खे ॾिठई, न असांजे खताउन खे ॾिठई। जेॾी महिल को अचे जो संदन हीअं भाकुर पाए, ॾाढा थोरो ॻाल्हाए, भाकुर पाइनि, पंहिंजो त पुछनि पर घर वारनि बचनि जो बि पुछनि। ॾाढा सुभान अल्लाह। अर्ज़ पियो कयां, गार जे दरवाज़े ते पहुता, सिद्दीक़ अकबर साईं अंदर आ, उन ॾिठो त काफ़रनि जा कदम था ज़ाहिर थियनि। महबूबन खे अर्ज़ कई त सुहिणा नबी, काफ़रनि जा कदम ज़ाहिर था थियनि, जे हेठि ॾिसनि त ॾिसी वठंदा। अल्लाह फरमायो त जिब्रील जल्द वञी मुझे महबूब के पैगाम दे त इज अखरजहुल लज़ीना कफरू सानी यसनैन इज हुमा फिल गार। जॾहिं मुस्तफ़ा मके खां तशरीफ़ वठी रवानो थियो आहे, काफ़रनि जे सख़्तीअ जे करे गार जे अंदरि आयो, हिकु न ॿ, घणा? आवाज़ नथो अचे, घणा? खुली चओ, घणा? ॿ ॼणा आहिनि। सानी यसनैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूल लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। ओ अबू बकर, ओ असहाबी, ओ दोस्त, ओ साथी, गम न करे, अल्लाह असां सां गॾु आहे। ॾाढा 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 अल्लाह असां सां गॾु आहे। इन्नल्लाह माना ला तहज़न, गम न कर, गम न कर, अल्लाह असां सां गॾु। सिद्दीक़ जी सहाबियत आयत में मौजूद आहे। इज़ क़ाल इज़ यक़ूल लिसाहिबिही, असहाबी मुंहिंजो, दोस्त मुंहिंजो, तू मञ न मञ, सिद्दीक़ अकबर मुस्तफ़ा जो दोस्त आहे, ऐं अहिड़ो दोस्त आहे जो मदीने मके में गॾु, हिजरत में गॾु, गार में गॾु, मदीने में गॾु, बदर में गॾु, खंदक में गॾु, ओहद में गॾु, तबूक में गॾु, पर अॼु मज़ार में बि मोहम्मद करीम सां गॾु आहे। मनी न मञया मर्जी तुझी, मनी न मनिया मर्जी तुझी, फिरी त परवर सण मिलियो तो न मञो त पोइ छा थी पियो। मनी न मनिया मर्जी तुझी, मनी न मनिया मर्जी तुझी, फिरी त परवर सण मिलियो तो न मञो त पोइ छा थी पियो। गुझो हुयो दीदार खुदा जो, गुझो हुयो दीदार खुदा जो, सो बि सजण खां रब न रखियो तो न मञो त पोइ छा थी पियो। सभु त चओ, सभु त चओ, तो न मञो त पोइ। वो इन गार जे अंदरि हेॾे हेॾे ॾिस, हेॾे हेॾे ॾिस, मूरे ॾिस, जेको पीर कामुल आंगुर रखंदो थी न, हीअ आंगुर न ॻाल्हायई, न ॻाल्हायई। ओ हे जेकी आंगुर कल्ब ते कंबर वारो साईं रखंदो थी, इहा दिलबर मोहम्मद जी सुन्नत अथव। गार जे अंदरि सिद्दीक़ अकबर जे कल्ब ते मदीने जे साईं आंगुर रखी।
तिथां खां हे नक्शबंदी सिलसिलो शुरू थी वियो। हे सिलसिलो नक्शबंदी कल्ब ते आंगुर हबीब जे मोहब्बत रखण वारो, सोहणे नबी सां प्यार करण वारो, मुंहिंजे आका जी निस्बत रखण वारो, हेॾा ख़्याल कयो हे कल्ब ते आंगुर जेकी आहे न, इहा जेकी असां ते मुर्शिद रखंदो आहे। अबू बकर सिद्दीक़ जे कल्ब ते मदीने जे साईं गार जे अंदरि आंगुर रखी ही जेको सिलसिलो हलंदो थो अचे, 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 अचे इहो तुंहिंजे पीर कामिल आट पहुतो। इहो सिलसिलो तोखे कल्ब ते आंगुर रखई, पोइ ईअं चवां त इन्हां दा हथ रसूलुल्लाह दा हथ आहे, रसूलुल्लाह दा हथ अल्लाह दा हथ आहे। ॾाढा सुभान अल्लाह चओ, हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ, ॾाढा सुभान अल्लाह चओ। नक्शबंदी इमाम रब्बानी मुजद्द अल्फसानी रहमतुल्लाह अलैह मकतूबात में फरमायो आहे त मुंहिंजे सिलसिले नक्शबंदी में जेको बि दाख़िल थींदो न, जेको बि मां अल्लाह खां दुआ क़बूल कराई आहे त उहो बेईमान थी न मरंदो, उनजो कलमे ते ख़ात्मो थींदो। सुभान अल्लाह चओ त तुंहिंजे मुर्शिद जेकी दुआ क़बूल कराई आहे ॿुधायां, न न इन आवाज़ सां न ॿुधाईंदुसि। ॾाढा दरगाह शरीफ हुसैनाबाद में आगा जान मुर्शिदन करीम जे ख़िदमत में आयो। पहिरियों दफ़ो साईं सां कचहरी थी, जेॾी महिल मोटिया त ड्राइवर हुयो कंबर वारे साईं जो मुरीद, उन पुछुसि त असांजे मुर्शिद में छा ॾिठई? चईंदा जे ॿुधाईंदो मां त मतां यारी भञी वञी। चईंसि सच चवंदे यारी भॼे त भॼणु ॾिस, जेको ॾिठो थी सो ॿुधा। त उहो रोई पियो चवे दादा मूंखे अल्लाह जो कसम आहे तुंहिंजे मुर्शिद करीम कंबर वारे साईं रब खां दुआ घुरी आहे जेकी ख़ुदा क़बूल फरमाई आहे। कहिड़ी दुआ है? जे दुआ घुरी थई त रब मुंहिंजे मुरीद खे न कब्र जो अज़ाब थे न हशर जो अज़ाब थे। हो चए पियो मूंखे अल्लाह जो कसम आहे त कंबर वारे जे मुरीद खे न कब्र जो अज़ाब थींदो न हशर जो अज़ाब थींदो। आवाज दे छो इमामत इनके घर की है, शुजाअत इनके घर की है, इमामत इनके घर की है। गुनहगारो गुनहगारो न घबराओ अदालत इनके घर की है। अरे बुरू को बख्श वाले ना ये आदत इनके घर की है। पर कोशिश कंदो कर त पीर कामिल जे नक्शे कदम ते हल। थोरो ॻाल्हाए थोरो ॻाल्हाए थोरो ॻाल्हाए। मुंहिंजा मुर्शिद करीम उथण वेहण चैलेंज सां थो चवां, चैलेंज सां थो चवां, उथण वेहण ॻाल्हाइण घुमण केॾी बि वॾी तकलीफ़ आहे शरीयत सां। अॼु त माण्हुनि ईमान विकिणी छॾिया आहिनि। अल्लाह हाणे कल्ह तव्हां ॾिठो न चङा भला वाणियुनि सां गॾु मुंहनि खे रंग पिया हणनि। चुप थी वियो। मांखे पियो हिकिड़ो दोस्त चवे त साईं मौली साहिब इन्हनि वाणियुनि होली मल्हाई आहे, इन्हनि खे मुबारक ॾिजे। मां चयो धूड़ थी मुंहं में। वाणे खे मुबारक ॾिजे होली जी, जेको शरीयत में आहे ई कोन। चङा भला हीअं हीअं ऊठ सुजाई बीठा थी रंग मुंह कारो। बाबा इहो शरीयत में जाइज़ कोन्हे त वाणियुनि खे तव्हां मुबारकूं ॾियो। जेकॾहिं मुबारक उनखे ॾियो जेको मदीनो ॾिसी आयो आहे। मुबारक उनखे ॾियो जेको मुहम्मद जो ग़ुलाम आहे।
मुबारक उनखे जेको जेको महबूब जे शरीयत ते थो हले। मां मुबारक त तव्हांखे ॼां जो तव्हांजो पीर कामिल आ। हथ मथे खणी त चओ तव्हांजो पीर कामिल आ। पोइ हीअं चवां भला जंहिंजो मुर्शिद सुणो बुखारी आ तंहिंजी बुडल बेड़ी रब थारी आ। जंहिंजो मुर्शिद सुणो जंहिंजी बेड़ी तरी आ उहो मूंसां चवे ॿिया न चओ। जंहिंजी बि बेड़ी तरी आ उहो चवे ॿिया न चओ। जंहिंजो मुर्शिद सुणो बुखारी आ तंहिंजी जंहिंजो मुर्शिद सुणो बुखारी आ तंहिंजी बुडल बेड़ी सुभान अल्लाह सुणी सूरत जंहिंजी कहिड़ी ॻाल्हि कयां मां हिते तंहिंजी उन सैयद में पक तुंहिंजी मुंहिंजी उन साईं में पक तुंहिंजी मुंहिंजी हुब जारन लए थी बहारी आ। जंहिंजो मुर्शिद सुणो हथ मथे खणी चओ न मुंहिंजी बि दिलि ठरे। जंहिंजो मुर्शिद सुणो बुखारी आ तंहिंजी जंहिं चिरो ॾिठोसे जंहिं चिरो ॾिठोसे अॾी जी विया मूंखे कसम खुदा जो से मुर्कन पिया। खुदा जो कसम तो खणी ॻाल्हि कयां मुंहिंजे कंबर वारे जा मुरीद सदाई मुर्कदा वतन आहे न आहे। अच्छा कपड़ा हीअं हेॾे बाक़ी जे मुल्हनि ते नज़र वञो फूकिया वतनी सदाई जंहिं चिरो ॾिठोसे अॾी जी विया मूंखे कसम खुदा जो से मुर्कन पिया। बाकी कुंड में काका कुरकन पिया बाकी हेरे तहां भी जेको जुमे जुमे ते हाणे मुला पिया सम्झंदा साईं मदीने विया त जमायत न ईंदी। हिते त ख्याल कर रही कान्हे ही जमायत उहा बेवफा तो रही आहे। चवंदी आहे मुर्शिद ज़ाहिरी में ॿाहिर आहे पर नज़र करम जी असांजे सामिल आहे। हर जुमे ते बसियूं टपनि वेगिनियूं टपनि स्कूटरनि ते झंडा गाॾियूं पया था मुलनि खे घुतू हणो क़ुरान अरे रे है वञनी था वञनी बादशाह कावड़ियो हो वज़ीर ते वज़ीर खे चई त तिरन ते वार छो न वज़ीर चयो त फाथुसि बादशाह खां चए थो सही तूं सखी आ तूं ॾींदो आ वार ॾेई ॾेई वार छणीए ऐं मां वठंदो हा मुंहिंजा वठी वठी वार छणी आ। अरे हे ॿिया चए तूं ॾींदो आ मां वठंदो आ हे वरी साड़ को हथ मटींदा आहिनि हिननि जा बि वार सड़ी आ। कंबर वारे साईं ॾींदो आ हुसैनी झोल भरींदा आहिनि। जंहिं झोल भरियो आहे उहो जवाब ॾे। कंबर वारो साईं असां आशिकनि खे फैज़ ॾींदो आ आशिक झोल भरींदा आहिनि मुल्लो रुगो हथनि मटण में पूरो। जंहिं चिरो ॾिठोसे अॾी जी विया मूंखे कसम खुदा जो से मुर्कन पिया। अरे बाकी कुंड में काका कुरकन पिया जय फजीलत का न धारिया जंहिंजो मुर्शिद सुणो बुखारिया तंहिंजी
इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू सानी यसनैन इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। दुआ कंदा कयो अल्लाह पंहिंजे दिलबर मुहम्मद करीम जे सदके महबूब जे सदके असांजे मुर्शिदन करीमन खे कामिल सेहत खिज़री हयाती अता फरमाए। ॾाढा चओ आमीन, खुली चओ आमीन। अल्लाह साईं साहिबजादन खे खिज़री हयाती अता फरमाए, दरगाह शरीफ जो ख़ैर फरमाए। अल्लाह ताला दरगाह जे पांधीड़न जो ख़ैर फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह वमा अलैना इल्लल बलाग।